खटो। जीअं सिंध महाराज जे वाइस चेयरमैन सहित नवाज़ शाह बाडाई ऐलान कयो आहे त ठटे में ज़ुल्फ़िकार जी ॿीहर अदावत K4 मनसूबे ऐं क़दीमी ॻोठ सामानू मला समेत लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ख़मीस जे ॾींहुं 5 मार्च ते गुजे वटि नेशनल हाईवे बंदि करे धरणो हंयो वेंदो। हिन चयो त कब्ज़ा माफ़िया ज़मीनुनि ते ऋण ॿारे ॾिनो आहे। धरती धणीनि खे बेदख़ल करण लाइ जाली खाता ठाहे हथियारनि जे ज़ोर ते ॻोठ ख़ाली कराया पिया वञनि। ॻोठ सामानू मला जे सदीन खां वेठल ॻोठाणनि खे उसामा ऐं नूरदीन नाले कब्ज़ाखोर रोज़ हथियार ॾेखारे ॻोठ ख़ाली करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सॼे ठटे जी सॼी जाबलू ऐं साहिली पट्टी लारजी वई आहे। ॿीहर ज़ुल्फ़िकार मनसूबे जो कमु शुरू थियण वारो आहे। K4 मनसूबो ठाहे कींजर ते धाड़ो हणियो पियो वञे। इन्हनि ज़ियादतियुनि ख़िलाफ़ 5 मार्च खां एहतिजाजी तहरीक शुरू करे रहिया आहियूं। ठटे जा गैरतमंद माण्हू जदोजहद में साथ ॾियनि।